दादू में मामूली ॻाल्हि तां भाणजनि जो मुबैना तौरु ॿुढड़ी मासीअ ते तशदुद, औरत बेहोश। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करण बदिरां उबतो औरत जे मुड़िस खे गिरफ़्तार करे वरितो। दादू भरिसां ॻोठ हुसैन बख़्श लुंड में मामूली ॻाल्हि तां भाणजनि मुबैना तौरु पंहिंजी ॿुढड़ी मासी इमामज़ादी मथां सख़्तु तशदुद कयो, जॾहिं त औरत तशदुद सबबि बेहोश थी वई। वाक़े बाद औरत जे पोरियत पुटनि पंहिंजी अमड़ खे बेहोशी वारे हालत में ख़ुदाबाद थाणे ते खणी आया, जिते पुलिस वाक़े जो केस दाख़िल करण खां इनकार कंदे उबतो ॿुढड़ी औरत जे मुड़िस मुराद लुंड खे गिरफ़्तार करे वरितो। जंहिं बाद औरत जे पुटनि माउ खे बेहोशी वारी हालत में खणी दादू अदालत पहुची अदालत अॻियां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हुन मौक़े ते महराम लुंड यकता लुंड एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो त अमड़ जे भाणजनि नूर लुंड, नज़ीर अब्दुल रहमान ऐं उन्हनि जे पीउ मामूली ॻाल्हि तां संदसि माउ खे ॾंडा हणी सख़्तु तशदुद कयो, जंहिं करे हू बेहोश थी वई। हिननि जो त अहिड़ी शिकायत ख़ुदाबाद पुलिस खे ॾिनीसीं, पर पुलिस वाक़े जो केस दाख़िल करण खां इनकार कंदे उबतड़ संदनि पीउ मुराद लुंड खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हिननि मुतालबो कयो संदनि पीर सन माउ खे तशदुद जो निशानो बणींदड़ बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। निज़ाम शेख, कावश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, दादू।